अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजो किचन। अॼु असां मायराजो किचन में खणी आया आहियूं तमामु मज़ेदार ऐं आसान देसी भिंडियुनि जो ॿोड़। ही देसी भिंडियुनि जो ॿोड़ ठाहिण जे लाइ असां हिते हिकु पतीलो खयो आहे ऐं तेल विधो आहे 3/4 कप। अध कप खां थोरो मथे कटियल बसर ऐड कंदासीं 1 कप। तक़रीबन 2 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां कटे छॾियो हुयो ऐं हाणे बसरनि खे पचाईंदासीं जेसि ताईं त बसरनि जो कलर तब्दील थी वञे ऐं लाइट गोल्डन थी वञनि मीडियम फ्लेम ते। बसरनि खे 5 खां 7 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते पचायो आहे ऐं हाणे कटियल भिंडियूं ऐड कंदासीं 800 ग्राम। चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे भिंडियुनि खे पचाईंदासीं 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। भिंडियुनि खे 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे विझंदासीं पाणी 3 खां 4 टेबल स्पून जे क़रीब। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझंदासीं 1 टीस्पून। लूणु विझंदासीं 1 टीस्पून। तव्हां पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि विझी सघो था। हैड विझंदासीं 1/4 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। हाणे भिंडियुनि खे पचाईंदासीं 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 4 खां 5 मिनट्स ताईं भिंडियुनि खे विचोली बाहि ते पचायो आहे ऐं हाणे विझंदासीं कटियल टमाटा जेके आहिनि तक़रीबन 1 कप जे बराबरि। टमाटा विझण खां पोइ सावा मिर्च कटियल विधा आहिनि 1 टेबल स्पून ऐं सावा मिर्च विझण खां पोइ ढकु ॾींदासीं ऐं ढकु ॾेई करे 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचाईंदासीं। 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते पचायो आहे ऐं हाणे ढकु हटाए करे ऐं टमाटनि खे थोरो मैश कंदासीं ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं। टमाटा बिल्कुलु नरम थी चुका आहिनि। कटियल सावा धाणा विझंदासीं 1/3 कप। अम्बचूर जो पाउडर या खटाई पाउडर विधो आहे 1/4 टीस्पून ऐं चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे ढकु ॾींदासीं ऐं 10 मिनट्स जे लाइ बिल्कुलु हल्की बाहि ते पचाईंदासीं। 10 मिनट्स ताईं भिंडियुनि खे बिल्कुलु हल्की बाहि ते पचाइण खां पोइ असांजो मज़ेदार देसी भिंडियुनि जो ॿोड़ बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।